द हिस्टोरिकल पॉइंट्स यूट्यूब चैनल तां सभिनी दोस्तनि खे शेर अल बुखारी जो सलाम क़बूल पवे। अॼु असां 1843 ईस्वीअ खां हेसीं ताईं सिंध में ज़िलनि जी तारीख़ी पस मंज़र ते नज़र विझंदासीं। 1843 ईस्वीअ में जॾहिं सर चार्ल्स नेपियर मीरनि खे शिकस्त ॾेई सिंध ते कब्ज़ो कयो त हुन 57,532 चौरस मेलनि जी एराज़ी वारे हिन मुल्क खे 3 इंतिज़ामी हिस्सनि में विरहाए छॾियो। हुन कराची, हैदराबाद ऐं शिकारपुर ते ॿधल 3 कलेक्ट्रेट ठाहियूं। शिकारपुर कलेक्ट्रेट में मौजूदा सखर, जेकबाबाद, कंबर, शहदाद कोट, कश्मोर ऐं घोटकी ज़िलनि जा समूरा इलाइक़ा ऐं दादू ज़िले जा कुझु इलाइक़ा जहिड़ो कक्कड़, मेहड़, दादू, जोई ऐं सेवण तहलका शामिल हुआ। हैदराबाद कलेक्ट्रेट में नवाबशाह, नौशेरे ज़िले समेत हैदराबाद ऐं थरपारकर जा समूरा इलाइक़ा शामिल हुआ। कराची कलेक्ट्रेट जूं हदूं ठट्टे, महल कोहिस्तान ऐं कोटड़ी तहलकनि ताईं पखिड़ियल हुयूं, जिन में सन वारो इलाइक़ो बि अची थो वियो। 1847 ईस्वीअ में जॾहिं चार्ल्स नेपियर रिटायर थियो त सिंध खे बम्बई प्रेसिडेंसीअ सां मिलाए ज़ेली सूबे जी हैसियत ॾेई हिकु कमिश्नर जे मातहत कयो। 3 ॾींहंनि में अपर सिंध फ्रंटियर ज़िलो, जेको हाणे जेकबाबाद सॾिजे थो, ऐं थरपारकर जे नाले सां नवां ज़िला ठाहिया विया। मौजूदा सांगड़ ज़िलो उन वक़्तु थरपारकर ज़िले जो हिसो हो। अहिड़ी तरह 19वीं सदीअ जे ख़तमु थियण वक़्तु सिंध जा 5 ज़िला कराची, हैदराबाद, थरपारकर, शिकारपुर ऐं अपर सिंध फ्रंटियर ज़िला शामिल हुआ, जॾहिं त खैरपुर जी अलॻि रियासत वारी हैसियत हुई। 20वीं सदी जी शुरूआति थींदे ई 1901 में शिकारपुर ज़िले खे विराए सखर ऐं लाड़काणे नाले सां 2 नवां ज़िला वजूद में आंदा विया। लाड़काणे ज़िले जूं हदूं दादू ज़िले ताईं पखिड़ियल हुयूं, जॾहिं त शिकारपुर ज़िले खे सखर ज़िले में शामिल करे ज़िले हेडक्वार्टर बि सखर में आंदो वियो। 1912 ईस्वीअ में हैदराबाद ज़िले जा के इलाइक़ा थरपारकर ज़िले जो सिंजोरो ऐं के ॿिया इलाइक़ा कढी नवाबशाह जे नाले सां नओं ज़िलो क़ाइमु कयो वियो। 1961 ईस्वीअ में कक्कड़, मेहड़, दादू, जोई ऐं सेवण तहलकनि खे लाड़काणे खां अलॻि करे, महल कोहिस्तान ऐं कोटड़ी तहलकनि खे कराचीअ खां धार करे दादू ज़िले जे नाले सां नओं ज़िलो क़ाइमु कयो वियो। 1843 ईस्वीअ में सिंध जी जेका एराज़ी हुई, उन में 1911 खां 1921 वारे अरसे में कुझु घटिताई आई, जो 551 चौरस मेलनि जो सीर क्रेक ऐं खोड़ी क्रेक वारो इलाइक़ो कराची ज़िले खां धार करे हिंदुस्तान जे कच्छ रियासत जे हवाले कयो वियो हो। 1936 ईस्वीअ में जॾहिं सिंध बम्बई खां अलॻि थी त उन वक़्तु सिंध जा 8 ज़िला हुआ, जिन में कराची, थरपारकर, हैदराबाद, नवाबशाह, दादू, लाड़काणू, सखर ऐं अपर सिंध फ्रंटियर शामिल हुआ। बाक़ी खैरपुर जी रियासत अलॻि हुई। 1936 ईस्वीअ में अलॻि सूबे वारी हैसियत बहाल थियण खां 1947 में नंढे खंड जे विरहाङे ताईं सिंध जे इंतिज़ामी यूनिटनि में के ख़ासि तब्दीलियूं कोन आयूं हुयूं। पर पाकिस्तान ठहिण जे 1 साल अंदरि 23 जुलाई 1948 ते 812 चौरस मेलनि जो इलाइक़ो कराची वारे ज़िले मां कपे पाकिस्तान जे मरकज़ी इंतिज़ाम हेठि मुल्क जी गादीअ लाइ मख़सूस कयो वियो ऐं बाक़ी इलाइक़े खे ठट्टे ज़िले जो नालो ॾिनो वियो। कराची साॻिए वक़्तु सिंध जी गादी वारो शहर बि हो। नंढे खंड जे विरहाङे वक़्तु 3079 चौरस मेलनि जो इलाइक़ो, जेको ऋण कच्छ सां मिलियल हो, सिंध खे मिली वियो। पर कराचीअ खे छॾे सिंध जे ज़िलनि जो अंगु वरी बि अठे ई रहियो। 1953 ईस्वीअ में उहो अंगु नओं थी वियो, जॾहिं नवाबशाह जा 2 तहलका शहदादपुर, सिंजोरो ऐं थरपारकर ज़िले जा 2 तालका सांगड़ ऐं खिपरो धार करे सांगड़ नाले सां ज़िलो वजूद में आंदो वियो। 1955 जो साल सिंध लाइ चङो साबित कोन थियो, छो जो पाकिस्तान जे हुक्मराननि ओभर पाकिस्तान, जेको मौजूदा बांग्लादेश आहे, उनखे इक़्तिदार खां महरूम रखण लाइ ओलह पाकिस्तान जे समूरनि सूबनि खे ख़तमु करे हिकु सूबो ठाहे छॾियो। 1 यूनिट जो नज़लो खैरपुर रियासत ते बि किरियो, जो उन जी अलॻि हैसियत खे ख़तमु करे हिकु ज़िले जो दर्जो ॾिनो वियो हो। उन नए इंतिज़ाम हेठि सिंध खे 2 डिवीज़न में विरहायो वियो। हिकु डिवीज़न खैरपुर हुई, जंहिंमें अपर सिंध फ्रंटियर, सखर, लाड़काणू, नवाबशाह ऐं खैरपुर ज़िला शामिल हुआ ऐं उन जो हेडक्वार्टर बि खैरपुर में ई हो। ऐं ॿी डिवीज़न हुई हैदराबाद, जंहिंमें दादू, हैदराबाद, ठट्टो, सांगड़ ऐं थरपारकर जा ज़िला शामिल हुआ।
उन साॻी ज़माने में बलोचिस्तान जे ओस्ता महमद ऐं झटपट तहलकनि ते मुश्तमिल नसीराबाद सब डिवीज़न जा इलाइक़ा सिबी ज़िले खां अलॻि करे अपर सिंध फ्रंटियर ज़िले में शामिल कया विया, जंहिंजो नालो उन खां अॻु मटाए जेकबाबाद ज़िलो रखियो वियो हो। होॾां 1 फरवरी 1960 ते ठट्टे ज़िले जा 37 ॻोठ कढी कराचीअ में शामिल कया विया हुआ, जॾहिं त 26 मार्च 1961 ते कराचीअ खे बि 1 यूनिट तहत ओलह पाकिस्तान में शामिल कयो वियो हो ऐं संदसि गादी वारी हैसियत ख़तमु थी वई। उन वक़्तु लसबेले ऐं कराचीअ ते मुश्तमिल धार डिवीज़न ठाही वई। अहिड़ी तरह 1961 में सिंध अंदरि 3 डिवीज़नूं कराची, हैदराबाद ऐं खैरपुर हुयूं। 1968 ईस्वीअ में सिंध खे वरी नुक़सानु थियो, छो जो बैनुल अक़वामी अदालत जे फ़ैसिले हेठि ऋण कच वारी सरहद जो नएं सर तइनु थियो ऐं थरपारकर ज़िले जा केतिरा ई इलाइक़ा हिंदुस्तान खे ॾियणा पिया। 1969 ईस्वीअ में 1 यूनिट ख़तमु करण जो फ़ैसिलो थियो ऐं 1970 में उन फ़ैसिले ते अमल कंदे सूबनि जी हैसियत बहाल कई वई। साॻी तरह बलोचिस्तान जे सिबी ज़िले जा जेकबाबाद में शामिल कयल इलाइक़ा ऐं लसबेलो ज़िलो वापसि कया विया। डिवीज़ननि जो तइदादु साॻियूं 3 रहियो। कराची डिवीज़न में हिकु ई ज़िलो हो, जंहिंमें 91 ॻोठ ऐं 5 ॿेट शामिल हुआ। हैदराबाद ऐं खैरपुर डिवीज़न में 5 ज़िला जारी रहिया। अहिड़ी तरह उन वक़्तु सिंध में कुल 11 ज़िला हुआ। 1975 में हैदराबाद ऐं ठट्टे ज़िलनि जा के इलाइक़ा कढी बदीन जो नओं ज़िलो ठाहियो वियो, जॾहिं त 1977 में सखर ज़िले जा इलाइक़ा कढी शिकारपुर जो नओं ज़िलो ठाहियो वियो हो, जंहिंसां ज़िलनि जो तइदादु वधी 13 थी वियो। 1972 ईस्वी में सिंध अंदरि डिवीज़नल सेटअप ख़तमु कयो वियो, पर 1974 में वरी उनखे बहाल कयो वियो। बहरहाल खैरपुर पंहिंजी हैसियत विञाए वेठी, जो सखर खे डिवीज़न जो दर्जो ॾेई खैरपुर मां डिवीज़नल हेडक्वार्टर बि सखर मुंतक़िल कयो वियो। उन अरसे में कराची खे 3 ज़िलनि में विरायो वियो, जंहिंमें ओभर, ओलह ऐं ॾखण ज़िला शामिल हुआ। 1980 वारे ॾहाके ताईं सिंध में उहे 3 डिवीज़नूं हुयूं, जिन में ज़िलनि जो तइदादु ऐं विर्छ हिन रीति हुई। कराची में ओभर, ओलह ऐं ॾखण ज़िला शामिल हुआ, जॾहिं त हैदराबाद में सांगड़, ठट्टो, हैदराबाद, थरपारकर, दादू ऐं बदीन शामिल हुआ ऐं सखर डिवीज़न में जेकबाबाद, सखर, खैरपुर, लाड़काणू, नवाबशाह ऐं शिकारपुर शामिल हुआ। अहिड़ी तरह कराची जे 3 ज़िलनि खे मिलाए कुल तइदादु 15 थी वियो। उन ई ॾहाके में अॻिते हली घोटकी ज़िलो ठाहियो वियो ऐं कराची में सेंट्रल ज़िलो ठाहे शहरी ज़िलनि जो तइदादु 4 कयो वियो। 80 वारे ॾहाके में ई अॻिते हली थरपारकर ज़िले जा के इलाइक़ा अलॻि करे उमरकोट ज़िलो ठाहियो वियो। 1990 ईस्वीअ में नवाबशाह ज़िले जा के इलाइक़ा धार करे नौशर फिरोज़ नाले सां नओं ज़िलो ठाहियो वियो। 1993 में वरी कराचीअ में मलीर ज़िलो ठाहे कराची जे ज़िलनि जो तइदादु 5 कयो वियो। अगस्त 2000 ईस्वीअ खां लाॻू मकानी इदारनि जे नाज़मनि वारे निज़ाम हेठि कराचीअ जे ज़िलनि जी हैसियत ख़तमु कई वई, पर 11 जुलाई 2011 ते जॾहिं उहो सिरिश्तो ख़तमु थियो त कराचीअ जा समूरा ज़िला वरी बहाल थी विया। 13 डिसंबर 2004 ते दादू ज़िले खे कटे जामशोरो ज़िलो ऐं 24 डिसंबर 2004 ते लाड़काणे ज़िले खे कटे कंबर शहदाद कोट ज़िलो क़ाइमु कयो वियो। जॾहिं त जून 2005 में हिक ई धक सां हैदराबाद ज़िले खे टुकर करे मटियारी, टंडो अलायार ऐं टंडो मोहम्मद ख़ान ज़िला ठाहे हैदराबाद में सिटी डिस्ट्रिक्ट MQM जे हवाले कयो वियो। नाज़मनि वारे निज़ाम हेठि कमिशनरी वारो सिरिश्तो बि अगस्त 2000 ईस्वीअ में ख़तमु कयो वियो, तंहिं करे सिंध में का डिवीज़न न रही। नेठि 11 जुलाई 2011 ते PP हुकूमत उन सिरिश्ते खे बहाल कयो ऐं 5 डिवीज़नूं कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणू ऐं मीरपुर ख़ासि ठाहियूं वयूं। हाणे जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत में 2 नयूं डिवीज़नूं ठहियूं आहिनि, त सिंध में उन्हनि जो अंग वधी 7 थी वियो आहे, जॾहिं त ज़िलनि जो तइदादु 30 थी चुको आहे।